त शहीद फाज़िल राहू जे वेझी साथी कामरेड अली अहमद जोखियो खां पोइ संदसि नौजवान ऐं पढ़े लिखे पुट अयाज़ जोखियो पारां शहीद फाज़िल राहू जी मज़ार ते ख़ुदकुशी खां अॻु जेको वीडियो बयानु आहे उन जा नुक़्ता अव्हां जे साम्हूं रखंदासीं ऐं उहो जेको बयानु आहे उहो संदसि फेसबुक वाल ते मौजूदु आहे, जंहिंमें हू कुर्मी काज़ी ऐं संदसि भाउ सारंग जोखियो सां मुखातिब आहे ऐं वसियतूं उन में हुन कयूं आहिनि। उहे कुझु हिन रीति आहिनि त मुंहिंजो लाश डीसी चौक बदीन ते रखियो वञे त जीअं माण्हू इबरत हासिल कनि त वफ़ा ऐं वफ़ादारी एवज़ वॾनि माण्हुनि वटां सवाइ तंगदस्ती, मुआशी मजबूरी, मायूसी ऐं ख़ुदकुशी खां सवाइ कुझु बि नसीब नथो थिए। उन में वधीक चयो वियो आहे त शहीद फाज़िल जी मज़ार तां मुंहिंजो लाश खणण वक़्तु मुंहिंजूं अखियूं कढी वण ते टंगे उनजो रुख राहूकी ॾांहुं कयो वञे त जीअं मुंहिंजूं अखियूं शहीद फाज़िल जे मुफ़ाद परस्त वारिसनि खे ॿुधाए सघनि त असां शहीद फाज़िल सां इंतिहा जद ताईं इश्क़ करे अव्हां सां वफ़ा कई पर अव्हां वटि क़दुरु न हो। गॾोगॾु वीडियो बयान में अयाज़ जोखियो जेको आहे उन इहो बि चयो आहे त मुंहिंजे लाश खणण वक़्तु ऐं जनाज़े नमाज़ तोड़े मुंहिंजनि बचड़नि सां ताज़ियत करण लाइ इस्माइल राहू, असलम राहू या संदसि ख़ानदान जो को ॿियो माण्हू शामिल न थिए ऐं नई अचण जी ज़हमत करे। गॾोगॾु इहो बि उन वीडियो बयान में मौत खां अॻु जेको उन वीडियो बयानु रिकॉर्ड कयो आहे ऐं उनजो फेसबुक ते मौजूदु आहे उन में इहो बि चयो आहे त मुंहिंजे लाश जे वेझो मुंहिंजे रिश्तेदारनि वफ़ा लतीफ़ जोखियो, शाहिद जोखियो ऐं गनी जोखियो खे अचणु न ॾिनो वञे। मुंहिंजो को बि तॾो न कयो वञे छो त मुंहिंजे घर वारनि में एतिरी मुआशी हैसियत न आहे जो हू ताज़ियत लाइ ईंदड़नि जी ख़ातिर तवाज़ा करे सघनि। जेतिरा घण घरा ऐं इंसानियत सां प्यार कंदड़ माण्हू आहिनि उहे मुंहिंजे बचड़नि जी माली मदद कनि त जीअं हू मुआशी तंगी मां निकिरी पंहिंजी ज़िंदगी जी सघनि। ऐं गॾोगॾु अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त 6 महीना अॻु अयाज़ जे वालिद शहीद फाज़िल राहू जे वेझे साथी अली अहमद जोखियो पिणु शहीद फाज़िल राहू जी मज़ार ते ख़ुदकुशी कई हुई ऐं संदसि लाश वण में टंगियल मिलियो हो। अॼु सुबुह गोलारची वेझो राहूकी में शहीद फाज़िल राहू जे मज़ार ते अयाज़ जोखियो जो रत सां लथपथ थियल लाश हथायो आहे ऐं ख़ुदकुशी जा जेके आहिनि उहे चोॿोला आहिनि ऐं गॾोगॾु इहो वीडियो बयान बि साम्हूं आहे। लाश ॾिसी मक़ामी जेके रहवासी आहिनि उन्हनि पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बाद पुलिस लाश खणाए कानूनी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो आहे ऐं जंहिं बाद अयाज़ जोखियो जे वारिसनि शहीद बेनज़ीर चौक ते लाश रखी धरणो बहियो, जंहिंमें सवें औरतुनि तोड़े मर्दनि शिरकत कई। धरणे जी अॻवाणी कुर्मी काज़ी बचल जोखे कई। कुर्मी काज़ी उहो ई हुयो जंहिंसां हू वीडियो बयान में मुखातिब हुयो। ॿिए पासे अयाज़ जोखे आख़िरी वीडियो जारी कई हुई जंहिंमें हुन पंहिंजे भाउ ऐं दोस्तनि खे पैगाम ॾिनो आहे त वीडियो में ज़िक्र थियल माण्हुनि खे मुंहिंजी जनाज़े नमाज़ में शिरकत करणु न ॾिनी वञे। ऐं कुझु महीना अॻु पहिरीं जेको आहे सो अयाज़ जोखियो जो जेके वालिद आहे अली अहमद जोखियो इहो उन्हनि जो बि इतां ई जेको आहे सो लाश हथायो हुयो। उनखां बाद उन वक़्तु बि खोड़ सारा इहे शयूं साम्हूं आयूं ऐं धरणे में अयाज़ जोखे खे क़त्ल करण जा ख़दशा वारिसनि पारां इहे ज़ाहिर कया विया आहिनि ऐं इंसाफ़ लाइ सख़्तु नारेबाज़ी बि कई वई। वारिसनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त MP इस्माइल राहू ऐं राहू ख़ानदान अयाज़ जे जेके मौत आहे उन जा ज़िम्मेवार आहिनि, मुबैना तौरु उहो उन जे वारिसनि जो मौक़िफ़ आहे।